नाज़रीन तव्हांखे मौसम के हवाले से अपडेट कंदा हलूं त जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम जो है वो धरम भरम थी वियो है। तूफ़ानी बरसात सबब हेठि वारनि इलाइक़नि में पानी बीठल है, जॾहिं त आम ज़िंदगी मफलूज थी वई है। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया मौसम के हवाले से सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। बिजली मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी वियो है। तूफ़ानी बरसात सबब हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीजी वियो है, जॾहिं त आम ज़िंदगी मफलूज बणिजी वई है। लाड़काणे, टंडोलैयार, कंबर, शहदादकोट, बाडरह, मदेजी, नवदेरो, रतोदेरो, झोल, लालूरांव, नसीराबाद में भी बरसात पई है। अवां खे आगाह कयूं पिया सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिंखां पोइ बिजली मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी वियो है। तूफ़ानी बरसात सबब हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीजी वियो है, जंहिंजे करे आम ज़िंदगी मफलूज बणियल है। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद अबड़ो असां सां लाइन ते मौजूद है। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल गज़ाला, लाड़काणे ज़िले की गाल कजे तो लाड़काणे ज़िले जे रतेदरो, नवदेरो, बाडरे, डोकरी, बाकराणो, गिरेलो इन समेत लाड़काणे के आसपास वारनि इलाइक़नि में वक़्फे वक़्फे से जो बरसात जो सिलसिलो है वो अॼु टे ॾींहं भी जारी है, जंहिं करे शहर जे जेको आहे जेके शहरी आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं आम ज़िंदगी जेकी आहे उहा मफलूज बणिजी वई आहे। बरसात पवण सबब सरकारी तोड़ी खानगी स्कूलनि में ऐं ऑफिसनि में हाज़िरी भी जेकी आहे उहा घटि रही आहे ऐं बरसात जी जेको पाणी आहे उहो ऑफिसनि अंदरि ऐं ॿाहिरि जेको आहे बीठल आहे। बरसात जे करे शहर जे रेशम गली, शाही बाज़ार, जेलस बाज़ार, स्टेशन रोड, रॉयल रोड, जनाबाग चौक, बंदर रोड, ट्रैंक चौक ऐं एयरपोर्ट रोड समेत ॻटियल आबादी वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी जेको आहे उहो तलाउ जी सूरत अख़्तियार करे वियो आहे, जंहिं करे नेकाल कराइण में ज़िले इंतज़ामिया मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। बरसाती पाणी बीहण सबब शहर में गंदगीअ जा ढेर ऐं बदबू फैलिजी वई आहे। सेप्को तरफ़ां हलंदड़ बरसात दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली जेको आहे बंदि कई वई आहे, जंहिं करे शहरनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे ऐं होॾां मौसमियात खाते तरफ़ां लाड़काणे शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ईंदड़ 24 कलाकनि ताईं वफ़्के सां जेकी वधीक बरसात जी अॻकथी पिणु कई वई आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त लाड़काणे जी ज़िले इंतज़ामिया जेकी आहे, डिप्टी कमिश्नर मुकमल तौर ते गाइब आहिनि। हाणे शहरी भी जेको आहे मुसलसल जेकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेकी बरसात हले पई, हाणे शहरी भी ज़िले इंतज़ामिया मुकमल तौर ते हुन मां मायूस थी विया आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ही बिलावल भुट्टो ज़रदारी जो तबक़ो आहे, जेके चूंडियल नुमाइंदा हाणे बलदियाती ताज़ी इलेक्शन थी, जंहिंमें चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर चूंडिया विया, उहे भी पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। उहे भी जेको शहरनि जी का भी मदद कोन पिया कनि ऐं पाणी निकाल कराइण में ऐं उन में जेको आहे उहे भी मुकमल तौर ते जेको आहे नाकाम थी विया आहिनि। रशीद अबड़ो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर हिते ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबब बिजली जो निज़ाम जेको आहे उहो मुतासिर थी रहियो आहे। आम ज़िंदगी मफलूज थी वई आहे। तूफ़ानी बरसात सबब हेठि वारनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे, आम ज़िंदगी मुतासिर थी रही आहे। लाड़काणे, टंडोलैयार, कंबर, शहदादकोट, बाडरह, मदेजी, नवदेरो, रतोदेरो, झोल, लालूरंग, नसीराबाद में बरसात थी आहे, जंहिं सबब शहरियुनि खे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। रोड रस्तनि ते पाणी बीजी वियो आहे, जंहिं सबब आम ज़िंदगी मुकमल तौर ते मफलूज थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे सबब बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी रहियो आहे। तूफ़ानी बरसात सबब हेठि वारनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे। इन ही हवाले से कंबर की सूरत हाल बुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद है आवाज़ टीवी जो रिपोर्टर हाकिम ख़ास हेली। जी हाकिम, इन ही हवाले से छा तफ़सील आहिनि? जी, कंबर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में ज़ोरदार बरसात तबाही मचाए छॾी आहे। बरसात सबब शहर जे अक्सर रोड रस्तनि ते जेको आहे उहो बरसाती पाणी जेको आहे उहो सैलाबी रेले जी सूरत अख्तियार करे वियो आहे ऐं शहर जे मेन रोड आहे, अली खान रोड आहे, सर्कुलर रोड आहे, बाईपास रोड आहे ऐं ॿियनि रोडनि ते जेको आहे उहे सैलाबी रेले जीअं वण लॻनि था। रोडनि ते जेको आहे 2 खां 3 फुटनि ताईं पाणी जेको आहे उहो बीहजी वियो आहे। बरसात सबब शहर जा जेके अक्सर सरकारी ऑफिसूं जेके आहिनि, जिनमें स्कूल आहे, चिट्ठी थाणो आहे, बॉइज़ हाई स्कूल आहे, गर्ल्स हाई स्कूल आहे, मुख्तियार कार जी ऑफिस आहे,
DHQ अस्पताल आहे ऐं ॿिया जेके बि सरकारी इदारा जेके आहिनि उन्हनि में बरसाति जे पाणी जेकी आहे पाणी में जेके आहिनि उहे ॿुॾी रहिया आहिनि ऐं बरसाति सबबु जेकी आहे कची आबादी आहिनि जेके हेठाई वारा जेके इलाइक़नि में जेको आहे उहा ॿोॾ वारी सूरत हाल ग़रीब मिसकिन पोरियत ऐं मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान थी विया आहिनि। माण्हू हिन वक़्तु जेके आहिनि त उहे रोडनि रस्तनि तां जेके आहिनि त उहे ग़ाइबु आहिनि ऐं शहरी जेके आहिनि उहे दुकाननि ऐं घरनि ताईं महदूद आहिनि ऐं बिजलीअ जो जेको निज़ाम ऐं मवासिलाती निज़ाम जेको आहे उहो दरम बरम आहे ऐं शहर जो जेको कारोबार जेको आहे उहो मुतासिर आहे। हिन वक़्तु जेको आहे त हिन वक़्तु बि जेकी आहे उहा ज़ोरदार बरसाति जेकी आहे उहा जारी आहे ऐं बरसाति सबबु जेको आहे त माण्हू सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं ग़रीब मिसकिन माण्हू जेके हेठाई वारे इलाइक़नि में जेके ग़रीब माण्हू रहनि था उन्हनि जे घरनि जे अंदरि जेको आहे उहो त पाणी जेको आहे त उहो बीहजी वियो आहे। जी ठीक है, अवां वॾी महिरबानी हाकिम ख़ास खेली अपडेट करण जे लाइ। कंबर मां अवां खे आगाह कयोसीं। कंबर में भी बरसात जो सिलसिलो जारी है, रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। बरसात खां पोइ जेको आम ज़िंदगी जो कारभार आहे उहो ठप थी वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबु बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम भी मुतासिर थियो आहे। तूफ़ानी बरसात सबबु जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त अक्सर शहरनि में हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया जेको आहे त ग़ाइबु आहे। इन हवाले सां के क़दम न खयां विया आहिनि। पाणी खे कढण जे हवाले सां आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। लाड़काणे, टंडो लैयार, कंबर, शिदातकोट, बाडर, मदेजी, नवदेरो, रतोदेरो, झोल, लालूरांग, नसीराबाद में भी बरसात पई आहे। ज़िक्र कई पिया सिंध जो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो जारी आहे। ग़ुलाम रसूल नूड़ियो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ग़ुलाम रसूल अपडेट कंदा। मुसलसल वसंदड़ बरसात जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। गजगोड़ सां तेज़ तूफ़ानी बरसात सबबु बिजली ऐं मवासिलाती निज़ाम जो धरमभरम थी वियो आहे। असां ॿुधण तेज़ तूफ़ानी बरसात सबबु जेको आहे रोडनि रस्तनि ते गोॾे जो पाणी जमा थी वियो आहे। फसलनि खे सख़्तु नुक़सान थियो आहे। बरसात सबबु शहर जे हेठाई वारे इलाइक़नि में पाणी बीहण सबबु घरनि जी किरण जो अंदेशो पिणु वधी वियो आहे। तेज़ बरसात सबबु उन्हनि पाड़ो मंसूर कॉलोनी, मुजाहिद कॉलोनी, नसरपुर रोड, चंबल रोड, मीरवा रोड ते गुड़ी जो पाणी पी वियो आहे। मुसलसल बरसात हुअण करे इस्लामिया खे बि पाणी निकाल करण में जेको आहे सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण जे लाइ। टंडो अलैयार जी सूरतयाल खां अवां खे आगाह कयोसीं त सिंध जे ॿियनि इलाइक़नि जीअं उते बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि ई हंधनि ते जेके कचा घर आहिनि उहे बि बरसात जे करे पट पइजी विया आहिनि। फसलनि खे बि धकु रसियो आहे। फसल बि केतिरा ई लुढ़ी था वञनि बरसात जे करे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम बि मुतासिर थियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त तूफ़ानी बरसात सबबु जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी बीहजी वियो आहे। आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। लाड़काणे, टंडो लैयार, कंबर, शिदातकोट, बाडर, मदेजी, नवदेरो, रतोदेरो, झोल, लालूरांग, नसीराबाद में बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे जेके माण्हू आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। बिजली जो जेको निज़ाम आहे उहो बि मुतासिर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। दादू मां आवाज़ जो रिपोर्टर तारिक लगारी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी तारिक, छा सूरतयाल आहे दादू में? बरसात जो सिलसिलो हिन वक़्तु सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में जारी आहे। हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बि बीहजी वियो आहे। दादू में छा सूरतयाल आहे? जी दादू शहर समेत भरपासे वारे इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी बरसात जो सिलसिलो वक़्ते वक़्ते सां जारी आहे, जंहिं सबबु दादू शहर समेत जेके ॿिया मेहड़, किरपुर, नाथनशाह, जोई ऐं ॿिया नंढा वॾा शहर आहिनि उन्हनि में पिणु बरसाती पाणी जेको आहे उहो तलाउनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां दादू शहर जा जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाती पाणी 1 खां 2 फुटनि ताईं बीहजी वियो आहे। राति देर सां शुरू थियल बरसाति जेका आहे उहा मुसलसल जारी रहण सबबु 132 KV ग्रिड स्टेशन जेका आहे उन जा 19 फीडर जेके आहिनि उहे पिणु ट्रिप थी चुका आहिनि ऐं गुज़िरियल 12 कलाकनि खां वठी जेका बिजली आहे उन्हनि फीडरनि ते बंदि आहे। हाणे कुझु फीडर्स ते जेका बिजली जी बहाली शुरू थी वई आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां त दादू शहर जो कॉलेज रोड, SP चौक ऐं उन सां गॾोगॾु सिनेमा चौक, न्यू चौक, स्टेशन रोड ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि गुजराबाद वारा उन्हनि में पाणी बीठल आहे। म्यूनिसिपल जो अमलो असांखे नज़र नथो अचे। जॾहिं जेके ड्रेनेज स्कीमूं आहिनि उन्हनि ते पिणु जनरेटर ऐं